अस्सलाम वालेकुम दोस्तों, फ़कीर सिकंदर अली तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। दोस्तों, अॼु असां मौज़ू खणी आयासीं जुमे जे ॾींहं जे मुतलिक़। त जुमे जो ॾींहुं छा आहे, कहिड़े लेवल सां आहे, कीअं आहे। दोस्तों, ॾींहं राति में 24 कलाक हूंदा आहिनि। अंग्रेज़ी जे लेवल सां माना 24 कलाक राति जो 12 बजे खां पोइ उहो ॾींहुं में लागू थींदो आहे, उहो शुरू थींदो आहे। याने राति जे 12 खां पोइ वरी राति जे 12 खां पोइ सॼो ॾींहुं, वरी शाम जो वरी राति जे 12 बजे ताईं 24 कलाक पूरा थींदा आहिनि। पर इस्लामी नज़रिए ऐं इस्लामी कानून मुताबिक़ जेकॾहिं असां जुमे जे ॾींहं खे वठूं त उहो ख़मीस जे शाम जो जॾहिं सिजु लहंदो आहे त उन जो शुरूआत थींदी आहे माना जुमे जी राति। याने जुमे जी राति वरी माना सॼी राति थी, वरी सॼो ॾींहुं थियो, इहे 24 कलाक इहे पूरा थिया त इहो माना जुमे जो हद ख़तमु थियो। इहो साॻा 24 कलाक, पर थोरो तरीक़ेकार मट आहे इस्लाम में। छो त इस्लाम में जेको माना शुरूआत थींदी आहे उहा सिजु लहण खां पोइ उहो माना ॾींहं में माना ॻणियो वेंदो। जीअं माना ख़मीस जी सिजु लथो त हाणे राति शुरू थियो त इहो जुमे राति चइबी ऐं इहो जुमे में लागू कबो। छो जो जुमे राति खां वठी ऐं माना वरी सॼी राति वरी सॼो ॾींहुं, इहो माना 24 कलाकनि जो इहो थियो जुमे जो हद 24 कलाकनि में। दोस्तों, इन मौज़ू ते अॼु ॻाल्हायूं था, जीअं तव्हांजे आॾो सॼी हक़ीक़त साम्हूं रखूं, जीअं माना भलाइनि सां इहो जुमे जी ॾींहुं ऐं राति गुज़रे ऐं उन लेवल सां। दोस्तों, हिन मुलनि जेको हिन जुमे जे ॾींहं खे जुमो मुबारक चई ऐं मशहूरु कयो आहे। ऐं उन में माना मौलवी मुला जेके चवनि था त तव्हां जुमे जी राति बि पंहिंजी घरवारनि सां ख़ासि करे मल्हाईंदा कयो, छो त जुमो मुबारक राति आहे ऐं माना उहा सुठी लेवल सां ऐं इन लेवल सां ऐं माना उन में माना जुमो मुबारक जेको चवनि था उन लेवल सां असां तव्हांजे आॾो ॻाल्हि रखूं त जुमो मुबारक कीअं आहे ऐं कीअं थींदो जुमो मुबारक। दोस्तों, माना जेके बि अल्लाह जे तरफ़ां अज़ाब आया उहे जुमे जे राति आया या जुमे जे ॾींहं में आया। जेके बि क़ौमूं गर्क थियूं उहो जुमे जे लेवल सां आया। ऐं जुमो ॻरो ॾींहुं ॻरो माना इहो आहे। ऐं उन में जेकॾहिं क़यामत ईंदो उहो बि जुमे जे ॾींहुं ईंदो। ऐं हिन मौलवियुनि चयो आहे त जुमो मुबारक ॾींहुं आहे ऐं माना तव्हां उन में माना इहो माना कयो, पंहिंजे घरवारनि सां राति जो हम बिस्तरी बि कयो। इन मौज़ू ते बि ॻाल्हाईंदासीं, पर बहरहाल हिन खे माना अञा वधीक वज़ाहत तव्हांजे आॾो रखूं। दोस्तों, माना जेके मुला चवनि था त जुमो मुबारक ॾींहुं आहे, उन्हनि जे पंहिंजे किताबनि में जंहिं मां उहे मुला पंहिंजो पेट जो गुज़र सफ़र कंदा आहिनि, तावीज़ लिखंदा आहिनि ऐं माना इहो फाल कढंदा आहिनि या अबजद जा हिसाब करे ऐं माण्हुनि जे माना बुर्ज सितारनि ते बि ॻाल्हाईंदा आहिनि ऐं उन इल्म मुताबिक़ माण्हुनि खे कवर कंदा आहिनि। त उन्हनि जे पंहिंजे किताबनि में कंज़ुल हुसैन मुजमल फ़वाइद उघारी तरार, अञा काफ़ी किताब आहिनि उहे उन्हनि वटि मौजूदु आहिनि। उन्हनि में ई लिखियलु आहे त जुमे में जेको हफ़्ते में 7 ॾींहं आहिनि, उन्हनि सभिनि में जेको जुमे जो ॾींहुं आहे उहो तमामु ॻरे में ॻरो आहे। उन में 4 पहर नहस अचनि था, जेको कंहिं बि वार में 4 पहर नहस न ईंदा आहिनि। वधि में वधि कंहिं में बि जेकॾहिं नहस पहर ईंदा आहिनि ऐं माना उहे ईंदा आहिनि त सिर्फ़ु 2 कंहिं बि वार में सिर्फ़ु 2 पहर माना नहस ईंदा आहिनि। मगर हीउ जुमो उहो ॾींहुं आहे जंहिंमें ॾींहुं राति में हुन जे 24 कलाकनि में 4 पहर नहस ईंदा आहिनि। जंहिं करे हीउ मौलवी चवंदा आहिनि त जीअं ही जुमे जी राति मल्हाइनि, पंहिंजी घरवारनि ॾे वञनि ऐं पाक साफ़ न थी सघनि ऐं विहिजी बि न सघनि, ही पलीती जे हालत में माना सॼी राति सुम्हनि, त जीअं हिननि ते जिन्नात जो अमलियात जो असरात घणो थिए, हिननि जी बरबरकत ख़तमु थी वञे
हे इबादतूं न करे सघनि, जीअं ही असां वटि ज़ेर थी अचनि त असां वरी हिननि किताबनि मां हिननि खे तावीज़ ऐं तला ॾेई हिननि खे बेवकूफ़ बणाए हिननि खां पैसा हासिलु कयूं, हिननि खे पंहिंजे मातहत रखियूं वेठा हुजूं। जीअं वॾेरो बि चाहींदो आहे त ही पढ़े लिखे न मुंहिंजे ग़ुलामीअ जे ज़ंजीरनि में जकड़ियल हुजे। जेकॾहिं हुकूमत करण वारा बि हिननि ॿिन्हिनि शयुनि खे ख़रीद कंदा आहिनि, जेकॾहिं करण में किथे बि हुकुमरानी करण हूंदी आहे पूरे दुनिया ते जिथे बि, त उहे पहिरें मुल्ले खे ख़रीद कंदा आहिनि, पोइ वरी माना वॾेरे खे ख़रीद कंदा आहिनि। इन्हनि ॿिन्हिनि जे लेवल इहे ॿ ॼणा चओ हुननि जा मज़बूत पेर आहिनि, उन्हनि खे मज़बूत पकड़ींदा आहिनि। दोस्तो हाणे इन्हीअ मां उहे माना पोइ ई को इन लेवल सां चवंदा आहिनि। हाणे असांखे छा करणु घुरिजे, जो माना इन माना जुमे जे ॾींहुं ऐं राति में जॾहिं असां माना इहो अलाह जी इबादत कंदासीं ऐं पाण खे पाक साफ़ रखंदासीं, सॼी राति बि अलाह जी इबादत कयूं, सॼो ॾींहुं बि अलाह जी इबादत कयूं, त असां निमाज़ पढ़ी फारिग थियूं त पोइ क़ुर शरीफ़ में आयत आहे त तव्हां पंहिंजे कारोबार में लॻी वञो, धरती ते खिंडरी वञो, क़ुर शरीफ़ में आयत आहे, ऐं पंहिंजे कारोबार सां पोइ वञो। याने ही अहिड़ो माना हिन में गरो ॾींहुं आहे ऐं हिन में माना अहिड़ो को माण्हू हिन में वठिजी थो वञे, कह न कह माण्हू खे को नुक़सानु थिए थो, को माना नुक़सान में वठिजी थो वञे। छो त माना 4 पहर हिन में न सहन ऐं जुमो मुबारक तॾहिं थींदो जॾहिं असां सॼी राति अलाह जी जागी इबादत कंदासीं, ॾींहं जो बि इबादत कंदासीं, त इहे जेके पहर जेके नहस आहिनि इहे ख़ैरनि सां गुज़री वञनि ऐं असां माना इहे ख़ैरनि सां गुज़री वञनि, त पोइ जॾहिं गुज़री विया त पोइ जुमो मुबारक ॾींहुं थी पवंदो, जुमो मुबारक ॾींहुं थी पवंदो। छो त नुक़सानु न थियो, असां इबादत में गुज़ारे माना इबादत कईसीं, अलाह जे ख़ौफ़ में, अलाह या रसूल जे तरीक़ेकार ते असां रही करे इन माना जुमे जे ॾींहं खे असां अमन जो लेवल सां ख़ैरत जे लेवल सां माना पूरे तकमील ते जॾहिं वञी पहुचे त तॾहिं माना असां लाइ मुस्बत ॻाल्हि थींदी। दोस्तो जुमे ते मोकल जी बि ॻाल्हि इन करे इस्लाम में कंदा आहिनि त जीअं इहो मोकल जो थिए त माण्हू सुठे लेवल सां इबादतूं करे, सुठे लेवल सां माण्हू पंहिंजो बचाव करे सघे, मतां कारोबार में काथे लॻी वञे, काथे कमकार सां हुजे, हुनखे नहस उन पहरनि जे करे को नुक़सानु मथां थी पए, उन नहस पहरनि खां बचण ख़ातिर इबादत कजे ऐं उहा मोकल हुजे त जीअं सुठे लेवल सां माण्हू इबादत करे। ऐं मां तव्हांखे इहा बि ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, जेके मुला चवनि था तव्हां जुमे जी राति पंहिंजे ज़ालनि सां मल्हायो, जेके तव्हां मल्हाईंदा आहियो, जेकॾहिं विहिजी सघो त उन महिल ई विहिजी पाण खे पाक करे वरी बि तव्हां इबादत में लॻी वञो त बहितर आहे। छो त जुमे जी राति माना पलीती सां माना उहो पलीत हालत में सुम्हणु ममनून आहे। छो त पलीती सां तव्हां सुम्हंदव त को बि ग़ैबी असरात जो हमिलो थी सघे थो ऐं तव्हां कहा माना बीमारीअ जे वर चढ़ी सघो था। ऐं सुबुह जो जॾहिं उथो त बि सॼे माना पंहिंजे कुटुंब खे, सॼे ख़ानदान खे इहे माना क़ुर ऐं ज़िक्र जे लेवल सां उन्हनि सभिनि खे सुजाग करे, सभिनि खे माना पंहिंजे सभिनि जो ज़हननि खे माना सुजाग करे उन्हनि सभिनि खे चओ त तव्हां सभु अॼु इबादत कयो त ही ख़ैरनि सां जुमे जो ॾींहुं गुज़री वञे, त जीअं माना अमुन ऐं माना शांती मिले ऐं जीअं माना हीउ ॾींहुं गुज़री वञे ऐं माना असांखे माना इन मां माना नहस पहरनि खां बची सघूं, कंहिं नुक़सान खां बची सघूं। दोस्तो असुली हक़ीक़त इहा आहे त जॾहिं असां इबादतूं कंदासीं, जुमे जे ॾींहुं राति इबादतूं कंदासीं, ही नहस पहरनि मां असांखे बचाव मिलंदो त पोइ ही जुमतुल मुबारक थींदो। वरना जुमतुल मुबारक न थींदो जेकॾहिं असां इबादतूं न कंदासीं ऐं माना हिन नहस पहरनि खां बचाव जे ख़ातिर उपाउ न वठंदासीं त पोइ हिन मुले जे वर चढ़ी वेंदासीं। हीउ मुलो त असांजो अॼु बि दुश्मन आहे, कल्ह बि दुश्मन हो, अॼु बि दुश्मन आहे। हू त सदाईं चवंदो आहे सिर्फ़ु मूं ताईं हलवा आणनि, मूं ताईं पहुचाइनि कुझु न कुझु, मुंहिंजे ज़ेर हुजनि, तंहिं करे मूं वटि अचनि त हिन किताबनि मां हिननि खे तावीज़ करे ॾियां या हिननि खे दुआ सॻो करे ॾियां, कुझु हिननि जे हल मां कढां। इन्हीअ कोशिशि में आहे या त ही वता पिया हुजनि, ज़ेर हुजनि, हिननि ते माना ग़ैबी ताक़तुनि जो हमिलो हुजे, जिन्हनि जो हमिलो हुजे, ही पाकाई न कनि, ही इबादतुनि ॾे हिननि जो ख़्यालु न वञे, ही इबादतुनि ॾे न वञनि। हक़ीक़त में क़ुर शरीफ़ में आहे त जॾहिं जुमे नमाज़ खां पोइ तव्हां पोइ पंहिंजे माना कारोबार में वञो, वर
वरना न त इहे तव्हां माना जुमे जी राति खां वठी वरते माना जुमे जे निमाज़ ताईं तव्हां इबादत में मसरूफ़ हुजो। नंढा वॾा पोला पका औरतूं मर्द सभु इबादत में मशगूल हुजो, छो त इन माना नहस पहरनि जे असरातनि खां तव्हां बची सघो। महिरबानी दोस्तो, अस्सलाम।